डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदव। कुझु MCQs आहिनि जेके रिलेटेड आहिनि एंट्री टेस्ट सां, ख़ासि करे उहे ॿार जेके 2022 ऐं 23 जी एंट्री टेस्ट जी तयारी करे रहिया आहिनि, स्पेशली इंजीनियरिंग जे हवाले सां। जीअं असां वटि NED आहे, मेरान यूनिवर्सिटी आहे, क्वेस्टा, क़ाइदे आम यूनिवर्सिटी आहे। इन्हनि जे हवाले सां कुझु मां तव्हांखे टेक्निक्स शेयर कंदुमि, छो त ऑलरेडी मूंखे ख़बर आहे तव्हां तयारी कंदा हूंदव। करे को ॿार घर वेही तयारी कंदो हूंदो, कंहिं सेंटर जॉइन कयो हूंदो, पर उन जे हिसाब सां असां बि कोशिशि कयूं था त तव्हांखे हिकिड़ी सुठी नॉलेज शेयर कयूं। छो त असां करे करे छा कंदा आहियूं त उन खां कुझु ओवर स्टडी करे वेंदा आहियूं, या उन खां थोरो करे करे के ॿार छा कंदा आहिनि, चवंदा आहिनि बसि मूंखे एॾी डीप स्टडी न करणी आहे, सिर्फ़ु मूंखे किताब ते माना रहणो आहे। हालांकि किताब ते रहणी इहा सुठी ॻाल्हि आहे, तक़रीबन जेको कवर थींदो आहे उहो किताब मां ई थींदो आहे, पर कुझु शयूं उन सां रिलेटेड बि अची वेंदियूं आहिनि। पोइ उन्हनि खे कवर करण जे हिसाब सां पोइ असांखे कुझु ज़्यादा स्टडी बि करणी पवंदी आहे। पोइ असांजी अकेडमी जो नालो आहे Z2A अकेडमी। अॼु मां सेट जे हवाले सां कुझु 2-3 MCQs शेयर कयां थो। इंशाल्लाह बाक़ाइदा सां तव्हांखे तयारी कराई वेंदी, पर हिनमहिल मां कुझु जेको आहे सो बेसिक MCQs खणी आयो आहियां, जेके तव्हां मूंखे उमेद आहे त तव्हां अहिड़े क़िस्म जा MCQs तव्हां ज़रूरु पढ़िया हूंदा। लेट एज मेंबर आहिनि 0, 1, 2, माना ए में 3 एलिमेंट आहिनि। द नंबर ऑफ प्रॉपर सबसेट्स आर दिस। जॾहिं ॿार हिन MCQs ते नज़र रखंदो आहे, जॾहिं अहिड़े क़िस्म जा MCQs अची वेंदा आहिनि एंट्री टेस्ट में, की अचण खां पोइ ईअं चवंदो आहे त मुंहिंजो स्कोर इलाही आहे। हालांकि की अचण खां पोइ या रिज़ल्ट अनाउंस करण खां पोइ उन जे एतिरो स्कोर न हूंदो आहे। उन जो सबबु इहो ई आहे त असां क्वेश्चन पेपर खे सम्झी न सघंदा आहियूं। चए थो हिन में सबसेट घणा हूंदा, हालांकि ॾिसो प्रॉपर सबसेट, हाणे जॾहिं असां पोइ ते फार्मूलो पढ़ियो आहे सबसेट लहण लाइ 2 पावर n हूंदो आहे। n छा आहे, नंबर ऑफ एलिमेंट, उहे घणा आहिनि 3, माना 2 ज़रबिया 2 ॿ 4 ॿ 8। सही आहे, इहो तमामु फार्मूलो इहो ई आहे। बाक़ी इन जा सबसेट जेके आहिनि 8 हूंदा। घणा ॿार 8 खे माना तकड़ में टिक करे छॾींदा आहिनि, पर पहिरियों क्वेश्चन खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ॾिसो हिते पुछे थो प्रॉपर सबसेट, जेके 8 मिलंदा उहे सबसेट मिलंदा, प्रॉपर सबसेट न मिलंदा। उन में हिकिड़ो इम्प्रॉपर सबसेट बि हूंदो आहे, ठीकु आहे न, छो त पंहिंजो पाण जो सेट बि हिकिड़ो लिखिणो हूंदो आहे। माना जेके 7 हूंदा उहे प्रॉपर सबसेट हूंदा ऐं 8 जेको हूंदो इम्प्रॉपर, तंहिंजे करे बी ऑप्शन सही आहे। इहो ई क्वेश्चन असांखां जेकॾहिं पुछे त नंबर ऑफ इम्प्रॉपर सबसेट, त पोइ असांखे ऑप्शन में 1 मिलियल हूंदो, उनखे टिक करणो हूंदो आहे। क्वेश्चन नंबर 2 जी तरफ़ वधंदासीं। एम्प्टी सेट इज़ डिनोटेड बाय, चए थो ख़ाली सेट खे छा सां ज़ाहिर कबो आहे। कुझु ॿार छा कंदा आहिनि, हिते A ऑप्शन, हे B, हे C, चए थो ख़ाली सेट जी तव्हां को सिंबल कोन्हे, उहो D खे टिक करे छॾंदो आहे। ईअं न आहे, B ऑप्शन जेको आहे सेट खे हीअं बि ज़ाहिर कबो आहे। जीअं ख़ाली सेट जा 3 नाला आहिनि, एम्प्टी सेट, वॉइड सेट, नल सेट, ईअं ई उनखे लिखण जूं बि 3 निशानियूं आहिनि। हिकिड़ी सिंपल में हीअं ख़ाली ब्रेकेट, ॿियो हीअं फाए सां, टियों हिनखे सर्कल कढी मथां हुनखे 2 डॉट्स ॾियणा हूंदा आहिनि। क्वेश्चन नंबर ही जेको आहे 3, हीउ क्वेश्चन अॻु में आयल बि आहे। तव्हां पोयनि क्वेश्चन में एंट्री जा पास्ट पेपर घुराईंदव, उन में ही MCQs आयल आहे। द कार्टेशियन सिस्टम आल्सो कॉल्ड दिस कोऑर्डिनेट सिस्टम। कार्टेशियन जेको सिस्टम आहे, जेको असां प्रोडक्ट लहंदा आहियूं कार्टेशियन प्रोडक्ट, उनखे ॿियो छा चइबो आहे। हीउ ॾिसो, उनखे असां ही A ऑप्शन, ही B, हिनखे C चवंदासीं। रेक्टेंगुलर कोऑर्डिनेट सिस्टम बि चवंदा आहियूं, छो त हीअ असां टेक्निक्स पिया पढ़ूं। हिन सां रिलेटेड हीअं ई क्वेश्चन हूंदा। फ़िलहाल तव्हां सां मां 2-3 बेसिक क्वेश्चन आंदा आहिनि, कोशिशि कंदासीं त जेके रिलेटेड हुजनि उहे सभु कराईंदासीं। ठीकु आहे, जीअं फस्ट ईयर आहे, इंटर आहे, ॿई तव्हांखे माना हीअं सीरीज़ वाइज़ कवर कराईंदासीं। सेट जे हवाले सां मां तव्हांखे हिकिड़ो डेमो ॾियां थो त अहिड़े क़िस्म जा MCQs अची सघनि था। न हाई माना तमामु हाई लेवल जी तयारी करणी आहे, न नॉर्मल जी। हिन चैनल ज़रिए तव्हांखे नॉर्मल स्टडी कराईंदासीं, टू द पॉइंट खां न अॻिते न पोइ ते।
इंशाल्लाह उम्मीद आहे त ज़रूरु तव्हां हिन में कामयाबु थींदव। ॿियो तव्हांखे अगरि जेकॾहिं तव्हां नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदव, जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा तव्हां वटि MCQs पहुची सघनि। क्वेश्चन नंबर 3 आहे इंटरसेक्शन ऑफ टू ओवरलैपिंग सेट इज़ दिस। ॿ जेके न ओवरलैपिंग सेट जेके हूंदा आहिनि उन्हनि जी इंटरसेक्शन छा हूंदी आहे। ठीकु आहे, हे एम्पिटी, हे नॉन एम्पिटी, हिते लफ़्ज़ आहे, हे एलिमेंट नॉट। ॾिसो ओवरलैपिंग उनखे चवंदा आहियूं जंहिंमें घटि में घटि हिकिड़ो माना ॿिन्ही सेटनि में जेको एलिमेंट आहे उहो कॉमन हुजणु ज़रूरी हूंदो आहे। कॉमन जेकॾहिं न हूंदो उनखे डिसजॉइंट सेट्स चइबो आहे। तंहिंजे करे हिते ऑप्शन बी खे टिक कंदासीं, छो त नॉन एम्पिटी सेट उहे हूंदा तॾहिं त उन्हनि जी ओवरलैपिंग पॉसिबल हूंदी आहे। हिन क्वेश्चन खे कुझु हिन तरीक़े सां सम्झंदासीं। द रिलेटिव कॉम्प्लीमेंट ऑफ सेट ए एंड बी इज़ डिनोटेड बाय। ॿ सेटनि ए एंड बी, उन्हनि में जेका रिलेटिव कॉम्प्लीमेंट आहे उहा असां कीअं लिखंदा आहियूं, कीअं ज़ाहिर कंदा आहियूं। जेका रिलेटिव कॉम्प्लीमेंट जेका ज़ाहिर कबी आहे, ॿिया ऑप्शन मां तमामु सिंपल इन जे करे लिखिया आहिनि, तव्हांखे ऑप्शन ते गौर करणो हूंदो आहे। ॾे ॾिसंदो त ऑप्शन में अहिड़े क़िस्म जो सीन ई न आहे जेको ऑप्शन में ई न थींदो आहे। डी ऑप्शन मां टिक करे छॾियो आहे। रिलेटिव जेका कॉम्प्लीमेंट ज़ाहिर कबी आहे उहा हिन तरीक़े सां कबी आहे। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो तव्हां वीडियो चाहियो था, हीअ तव्हांजे लाइ मां बेसिक माना हिकिड़ो डेमो तौरु वीडियो मोकिलिया, उन जे हिसाब सां पोइ चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट्स कयो जीअं तव्हांजो नोटिफिकेशन मूं वटि पहुची सघे। ऐं अहिड़े क़िस्म जा वीडियो तव्हां सां शेयर कंदासीं। जेके ब्राउज़र जा सिस्टर्स हाणे एंट्री टेस्ट 2022-23 में अपीयर थींदा, उन्हनि जे लाइ मां टिप्स बि शेयर कंदुमि। अॻिला जेके पास्ट पेपर्स आहिनि कोशिशि कंदासीं उहे बि हल कंदासीं ऐं कुझु गेस्ट पेपर बि कढंदासीं जीअं तव्हांजे लाइ हिकिड़ी माना उहे फ़ाइदेमंद छा थी सघनि। ॿी शइ, डॉक्टर एक्यू ख़ान अब्दुल क़दीर स्कॉलर सिस्टम इस्लामाबाद लाइ स्कॉलरशिप आई, जेका 6 ऐं 9th क्लास ताईं, माना 6 खां वठी 9th क्लास ताईं आई। उनजी ऑनलाइन असां तयारी करायूं पिया, व्हाट्सअप ज़रिए क्लास हलाईंदा आहियूं। अञा एडमिशन आहे, जीअं कंहिंजो ब्रदर जा सिस्टर जॉइन थियणु चाहे थो त हिन नंबर ते असांजो इज़ी पैसा जो अकाउंट बि आहे, व्हाट्सअप बि आहे, कॉन्टेक्ट नंबर बि आहे। राब्तो कंदा, सिर्फ़ु 1000 रुपया माना मंथली फीस आहे, RS 1000 रुपया आहे। जेकॾहिं फीस प्यारे स्क्रीनशॉट मोकिलींदा उनखे एड कयो वेंदो। ऐं ॿी शइ त सेट जे हवाले सां अॻु में क्लास 6 में मां कुझु बेसिक MCQs कराया आहिनि, हालांकि हाणे त बेसिक कान्हे, अहिड़े रिलेटेड इन सां रिलेटेड कॾहिं अहिड़ो MCQs अची वेंदो आहे। अगरि उहो वीडियो तव्हां ॾिसणु चाहियो था त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मां लिंक मोकिले थो छॾियां, हे तव्हां ॾिसी था सघो। ठीकु आहे, ऐं तव्हांखे 100% कोर्स करायो वेंदो क्लास 11 खां वठी 12 ताईं। जेके सीरीज़ में चैप्टर आहिनि ईअं ई खणंदासीं। हाणे हे सेट जेको आहे सिर्फ़ु अॼु मां डेमो तौरु वीडियो मोकिलिया, बाक़ी कोशिशि कयूं था सेट या सीरीज़ सां हाणे तव्हां लेक्चर मोकिलियो, पोइ इस बार जीअं ॿियो चैप्टर टियों आहे ऐं फर्स्ट ईयर क्लियर करे वरी पोइ इंटर जी तरफ़ वधंदासीं ऐं तव्हांखे टू द पॉइंट पढ़ाईंदासीं। जीअं तव्हांखे माना जेको कंदासीं त असांजे अकेडमी में 100% तव्हां तयारी कराई वञे, जीअं MCQs तव्हांजो कोई मिस न थिए। ठीकु आहे, पोइ वधीक ॿिए वीडियो में तव्हां सां गॾु आहियूं।